नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राहे इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अज बेहतरीन मालूमात खणी तांजी खिदमत में हाज़िर थियो आहियां। यकीनन अवांखे पसंद ईंदी सो ही आहे त उहे नमाज़ी जेके अल्लाह जी दरबार में नमाज़ पढ़नि था ऐं अल्लाह पाक जी दरबार में पंहिंजूं पेशानियूं झुकाइनि था, उन्हनि जो मक़ाम ऐं मर्तबो क़यामत जी दिहाड़े जेको हूंदो उन जे मुतालिक़ अवांजी खिदमत में अर्ज़ु कंदुसि। पर उन खां अॻु में अवां सां गुज़ारिश आहे त जेकॾहिं अवां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु गिनती जे निशान ते क्लिक कयो तांजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। त प्यारा दोस्तों, नमाज़ हर हिकु मुस्लमान जे मथां फ़र्ज़ु आहे ऐं नमाज़ पढ़ण वारो माण्हू अल्लाह जी दरबार में महबूब हूंदो आहे ऐं अल्लाह पाक उनखे पंहिंजो क़ुर्ब नसीब फरमाईंदो आहे। त प्यारा दोस्तों, नमाज़ पढ़ण जो काफ़ी फ़ज़ीलतूं ऐं फ़ाइदा आहिनि। यकीनन नमाज़ी सां अल्लाह पाक राज़ी थिए थो ऐं जॾहिं माण्हू नमाज़ पढ़े थो त उन नमाज़ जी हालत में उहा सजदे वारी हालत में अल्लाह जी दरबार में क़रीब हूंदो आहे। अल्लाह पाक उनखे पंहिंजो महबूब बनाईंदो आहे। पर प्यारा दोस्तों, इन्हनि जूं कुझु फ़ज़ीलतूं अवां जी खिदमत में अर्ज़ु कयां त प्यारा दोस्तों, जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो मेशर जे मैदान में, जॾहिं नमाज़ियुनि खे हुकुम थींदो जन्नत जी तरफ़ वञण जो, त नमाज़ी जॾहिं जन्नत जी तरफ़ वेंदा त पहिरियों टोलो जॾहिं जन्नत जी तरफ़ वेंदो, जॾहिं जन्नत में दाख़िल थींदो त फ़रिश्ता उन्हनि खां पुछंदा। उहो टोलो जॾहिं जन्नत में दाख़िल थींदो त उन्हनि जा चेहरा सिज वांगुरु रोशन हूंदा, सिज वांगुरु चमकी रहिया हूंदा। फ़रिश्ता उन्हनि खां पुछंदा, अवां केरु आहियो? उहे चवंदा त असां दुनिया में नमाज़ पढ़ंदा हुआसीं। फ़रिश्ता उन्हनि खां पुछा कंदा त अवां जी नमाज़िन जी कैफ़ियत कहिड़ी हुई, अवां जी नमाज़नि जी हालत ऐं कैफ़ियत कहिड़ी हूंदी हुई? त उहे चवंदा त जॾहिं अज़ान अचण खां अॻु में असां मस्जिद में मौजूदु हूंदा हुआसीं, मस्जिद में हाज़िर हूंदा हुआसीं। त प्यारा दोस्तों, ॿियो टोलो जॾहिं जन्नत में नमाज़िन जो दाख़िल थींदो त फ़रिश्ता उन्हनि खां पुछा कंदा, अवां केरु आहियो? उन्हनि जा चेहरा चोॾहं जी चंड वांगुरु चमकी रहिया हूंदा, चोॾहं जी चंड वांगुरु रोशन हूंदा। फ़रिश्ता उन्हनि खां पुछंदा, अवां केरु आहियो? उहे चवंदा, असां दुनिया में नमाज़ पढ़ंदा हुआसीं। फ़रिश्ता उन्हनि खां पुछा कंदा त अवां जी नमाज़नि जी कैफ़ियत ऐं हालत कहिड़ी हूंदी हुई? त उहो ॿियो टोलो फ़रिश्तनि खे चवंदो त असां अज़ान अचण खां अॻु में वुज़ू करे वेठा हूंदा हुआसीं ऐं अज़ान ॿुधी करे फ़ौरन मस्जिद में हाज़िर थींदा हुआसीं। त प्यारा दोस्तों, जॾहिं टियों टोलो नमाज़िन जो जन्नत में दाख़िल थींदो त फ़रिश्ता उन्हनि खां पुछंदा, अवां केरु आहियो? उन्हनि जा चेहरा तारनि वांगुरु चमकी रहिया हूंदा, रोशन हूंदा। फ़रिश्ता उन्हनि खां पुछंदा, अवां केरु आहियो? त उहे चवंदा, असां दुनिया में नमाज़ पढ़ंदा हुआसीं। फ़रिश्ता उन्हनि खां पुछा कंदा त अवां जी नमाज़नि जी कैफ़ियत ऐं हालत कहिड़ी हूंदी हुई? त उहे चवंदा त असां अज़ान ॿुधण खां पोइ वुज़ू करे मस्जिद में वेंदा हुआसीं। त प्यारा दोस्तों, इहे टे टोला जेके जन्नत में दाख़िल थींदा, जेको पहिरियों टोलो हूंदो उन्हनि जा चेहरा सिज वांगुरु रोशन हूंदा, चमकी रहिया हूंदा। ऐं ॿिए नंबर ते जेको टोलो जन्नत में दाख़िल थींदो उन्हनि जा चेहरा चोॾहं जी चंड वांगुरु चमकी रहिया हूंदा। ऐं टे नंबर ते जेको टोलो जन्नत में दाख़िल थींदो उन्हनि जा चेहरा तारनि वांगुरु चमकी रहिया हूंदा, रोशन हूंदा। त प्यारा दोस्तों, जेको पहिरियों टोलो जेको जन्नत में दाख़िल थींदो, जिन जा चेहरा सिज वांगुरु रोशन हूंदा, चमकी रहिया हूंदा, उन जी वजह हीअ आहे जो हू अज़ान ॿुधण खां अॻु में मस्जिद में मौजूदु हाज़िर हूंदा हुआ। ऐं ॿिए नंबर ते जेको टोलो जन्नत में दाख़िल थींदो, जिन जा चेहरा चोॾहं जे चंड वांगुरु चमकी रहिया हूंदा, सो तॾहिं मस्जिद में हाज़िर थींदा हुआ जॾहिं अज़ान ॿुधंदा हुआ। अज़ान ॿुधी पोइ मस्जिद में दाख़िल थींदा हुआ, मस्जिद में हाज़िर थींदा हुआ। ऐं टे नंबर ते जेको टोलो जन्नत में दाख़िल थींदो, सो अज़ान ॿुधण खां पोइ वुज़ू कंदा ऐं पोइ मस्जिद में ईंदा। त प्यारा दोस्तों, इन मां मालूम थियो त जेको अज़ान खां अॻु में मस्जिद में वञे थो, नमाज़ जे इंतज़ार में वेहे थो, त यकीनन उहो क़यामत जे ॾिहाड़े उन्हनि जा चेहरा सिज वांगुरु चमकी रहिया हूंदा, सिज वांगुरु रोशन हूंदा। ऐं प्यारा दोस्तों, जेको अज़ान ॿुधी करे मस्जिद में वञे थो, अज़ान खां अॻु में वुज़ू करे थो ऐं अज़ान ॿुधी फ़ौरन मस्जिद में दाख़िल थिए थो, उन्हनि जा चेहरा क़यामत जे ॾिहाड़े चोॾहं जी चंड वांगुरु चमकी रहिया हूंदा। ऐं टे नंबर ते जेको टोलो जन्नत में दाख़िल थियो उन जी जेका आहे फ़ज़ीलत हीअ आहे, टे नंबर वारो टोलो जॾहिं जन्नत में दाख़िल थींदो त उन्हनि जा चेहरा जेको तारनि वांगुरु चमकी रहिया हूंदा, उहे अज़ान ॿुधी वुज़ू करे पोइ मस्जिद में दाख़िल थिया, उन जी वजह हीअ आहे। त प्यारा दोस्तों, जेतिरो थी सघे असां अज़ान खां अॻु में मस्जिद में वञूं ऐं नमाज़ जे इंतज़ार में वियूं। यकीनन
नमाज़ जो इंतज़ार भी अल्लाह जी इबादत आहे। नमाज़ जे इंतज़ार में वेहण वारो माण्हू बि नमाज़िन में शामिल कयो वेंदो आहे। त प्यारा दोस्तो, असां खां जेतिरो थी सघे असां नमाज़ जी पाबंदी कयूं ऐं नमाज़ खे वक़्त ते अदा कयूं। जॾहिं अज़ान अचे त फ़ौरन मस्जिद में दाख़िल थियूं, मस्जिद में हाज़िर थियूं। यकीनन अल्लाह पाक उन्हनि नमाज़िन जे मक़ाम ऐं मर्तबे खे बुलंद फरमाईंदो आहे जेके फ़ौरन अज़ान ॿुधी करे अल्लाह जे घर में अचनि था ऐं हाज़िर थियनि था। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे सुस्ती ऐं काइली खां बचाए। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे पको ऐं सचो नमाज़ी बनाए। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इहो ई अॼु जी मालूमात जेका मूं अव्हां जी ख़िदमत में अर्ज़ु कई। वरी नई मालूमात में अव्हां जी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।